दोस्तों हींअर असां पीर वसण शहर में मौजूदु आहियूं ऐं ही बाज़ार आहे। ही ॾिसो बाज़ार में ऐं ही बाज़ार जो रुख आहे। अच्छा हिते जेके कंडियूं थियूं मिलनि न उहे ॾिसो तव्हां त इहे कंडियूं केॾियूं न ज़बरदस्त ठहियल आहिनि, कारीगर ठाहियूं आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में पूरी सिंध में कीअं पूरी सिंध में इहो न मिलंदा हार हे जेके हिते हार ठहनि था न, ही कंडियूं असां चवंदा आहियूं लाड़काणे वारी ॿोली में। जे हिते जेके हार हे ठहनि था न पूरी सिंध में तव्हांखे न मिलंदा। पीर वसण जो ही ॻोठ आहे ज़िले खैरपुर मीरठ में। तमामु प्यारो शहर आहे। गुज़रियासीं ऐं ही कारीगरी ॾिसीं, सोचियोसीं तव्हां सां बि शेयर कजे। पीर वसण असां मेन रोड तां गुज़रूं ऐं ज़िले खैरपुर में ही शहर जेको आहे न अचे थो। नंढड़ो शहर आहे। कारीगरी वधी आहे।